मुबलग ॻोठ हाजी गुल मोहम्मद सुमरो में सुमरा इतिहाद यूथ विंग कुम जे सदर उबैदुल्ला सुमरो ॻाल्हाईंदे ॿुधायो त असांजे ॻोठ हाजी गुल मोहम्मद सुमरो में हिकु पुराणो कब्रिस्तान आहे। हिन कब्रिस्तान में सवन जी तइदाद में क़ब्रूं आहिनि। कब्रिस्तान खे दीवार जी सख़्त ज़रूरत आहे। असांजे ॻोठ जे कब्रिस्तान खे 4 दीवार ॾिनी वञे जीअं क़ब्रुनि जी बेहुरमती न थिए। क़ब्रुनि जे मथां गॾु कुता उठ वग़ैरह घुमनि था। इहा सरासर क़ब्रुनि जी बेहुरमती आहे। असां तक वारनि उम्मीदवारनि खे अपील था करियूं त इहो मसइलो हल कराए ॾिनो वञे। ॻोठ हाजी गुल मोहम्मद सुमरो में न गैस ॾिनी वई आहे, न रोड रस्ता ॾिना विया आहिनि। आख़िर छो असां पीपल्स पार्टी जे शेर मंसूर वसाण साहब, हाजी नवाब खान वसाण साहब, मुनव्वर अली वसाण साहब, हाजी नफीसा शाह साहब खे अपील था करियूं त महिरबानी कई वञे ॻोठ हाजी गुल मोहम्मद सुमरो जे कब्रिस्तान खे 4 दीवारी ॾिनी वञे। सुमरा इतिहाद यूथ विंग कुम जे सदर उबैदुल्ला सुमरो जावेद छरी मीरवा मेहरापुर जे इलाइक़े तुनिया बका शाह जे रहायशी औरत पंहिंजी मर्ज़ी सां पसंद जी शादी करे छॾी। प्रेमी जोड़े जो तहफ़ुज़ लाइ एहतिजाज। मिसमात सना ख़ातून धीअ ग़ुलाम मुस्तफ़ा लाशारी मीडिया खे ॿुधायो त मां पंहिंजी मर्ज़ी सां नौजवान हिम्मत अली लाशारी सां शादी कई आहे। मूंखे ग़ुलाम मुस्तफ़ा वल्द ग़ुलाम नबी ज़ात लाशारी, हुसैन बख्श वल्द ग़ुलाम नबी सदाम वल्द ग़ुलाम मुस्तफ़ा, ग़ुलाम नबी वल्द ग़ुलाम मुस्तफ़ा गुणे मुर्स इरशाद अली लाशारी वारनि मां ख़तरो आहे। हुननि CM सिंध सैयद मुराद अली शाह, DIG सखर, SSP फैपुर खां छोडाहो रिपोर्ट मोहम्मद इसहाक़ गोपांग। सिंध जे ॿियनि शहरनि जीअं छोडाहो में बि एंग्रो यूरिया भाण ब्लैक ते वेकिरो थियणु लॻो। आबादगार में परेशानी छाइजी वई। कोडे जी कुंभ खां पोइ छोडाहो शहर में बि केतिरनि ॾींहंनि खां मुनाफ़िक़ और वापारी सरगर्म थी विया। अवाम खे एंग्रो यूरिया भाण जी खोट ॿुधाए फी बोरी जो रेट 3000 मुक़ररु करे आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां लुटणु लॻा। छोडाहो ऐं इलाइक़े वासिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एंग्रो यूरिया भाण जी खोट बिल्कुलु नाहे, सिर्फ़ ग़रीबनि खे ई लुटण जो नओं तरीक़ो इख्तियार कयो वियो आहे। जे अगरि एंग्रो यूरिया भाण जी खोट आहे त पोइ ही जेको भाण मुनाफ़िक़ और वापारी फी बोरी 3000 रुपयनि में विकिरो करे रहिया आहिनि त उहो किथां थो अचे। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ज़राअत जे मुशीर मंजूर हुसैन वसाण साहब खे अपील कंदे चयो त ख़ुदा रा असां ते रहम कयो। कणिक जो फसल असांजे बचड़नि जो गुज़र सफ़र आहे। अहिड़ी महांगाई जे दौर में असां पहिरियां ई परेशान आहियूं। बहितर असांखे परेशान थियण खां छुटकारो ॾिनो वञे।